अफ़सोसनाक ख़बर तव्हां शेयर कयो पिया नाज़रीन। बावड़ो भरिसां राउती थाणे जी हद में शर ऐं धौंधू बिरादरीअ जी बिंदुनि में झेड़ो थियो आहे। जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे। नौजवान इमरान शर क़तल थी वियो आहे। यह अफ़सोसनाक ख़बर अची रही आहे। बावड़ो मां तव्हां सां शेयर कयूं पिया। फायरिंग जे नतीजे में नौजवान इमरान शर क़तल थी वियो आहे, जॾहिं त धुरियूं मोर्चा बंदि थी वियूं आहिनि। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे बावड़ो मां अली गुल शेख। अली गुल, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि वाक़े बाबति? बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां। बावड़ो लॻ राउती थाणे जे आदि कचे वारे इलाइक़े काबिल शहर में शहर तांदू भड़की उथियो। धुरियुनि जो हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई वञे, जॾहिं त गोली लॻण सबबि हिकु दौर जो इमरान शर मौके ते क़तल थी वियो आहे। जॾहिं त होॾां इतला बावजूद राउती पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती आहे, जॾहिं त धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। इलाइक़े में खौफ़ पखिड़िजी वियो आहे। होॾां लाश वाक़े वारे हंधि पियल आहे। जी आसिफ, लाश वाक़े वारे हंधि पियल आहे। अली गुल शेख हिन हवाले सां तमामु तर सूरत हाल खां आगाह कयो आहे। इतला बावजूद वाक़े वारे हंधि पुलिस न आहे पहुती। फायरिंग जे नतीजे में नौजवान इमरान शर क़तल थी वियो आहे। लाश वाक़े वारे हंधि पियल आहे। बावड़ो भरिसां राउती थाणे जी हद में कचे वारे इलाइक़े में शर ऐं धौंधू बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे। नौजवान इमरान शर क़तल थी वियो आहे।